नाज़िन, कंदकोट में बरसात जी तबाहकारियूं जारी आहिनि। कंदकोट में बरसात पानी न निकिरी सघियो आहे, न ई मुतासिरनि जी वाहर थी सघी आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे कंदकोट मां धरती टीवी जो रिपोर्टर हफ़ीज़ मलिक। जी, कंदकोट ऐं भरपासे वारे वसंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। कंदकोट जा सभई पाड़ा पाणी हेठि आहिनि। वर्कशॉप नालो मुकमल तौर ते बुॾल आहे पाणी जे हेठि। हितां जा रहवासी इन ॾुखियाई सां मोड़ी रहिया आहिनि। वर्कशॉप नाले में जेकी बरसाती बोर्ड आई आहे उन समेत ऐं जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उते बि ही बरसाती बोर्ड जीअं जो तीअं बरक़रार आहे। वर्कशॉप नाले में कंदकोट ऐं पसगिरदाई वारा ॿिया जेके बि इलाइक़ा आहिनि ऐं हिते हिकिड़ी वॾी आबादी रहे थी पई ऐं उहे पंहिंजे अझनि खां बेघर थियल आहिनि ऐं हुननि चौपायो माल कढी करे रस्तनि ते विहारे छॾियो आहे। कंदकोट जे ज़िले इंतिज़ामिया म्यूनिसिपल कमेटी जे TMO ही जेको पाणी बरसाती बीठल आहे ही पाणी हू निकाल अञा सूदो न कराए सघिया आहिनि ऐं जंहिं करे हितां जे रहवासियुनि खे इंतिहाई मुश्किलुनि सां मुंहुं ॾियणो थो पए। कंदकोट ऐं भरपासे जा जेके बि इलाइक़ा आहिनि, वर्कशॉप नालो आहे ऐं मुमताज़ नालो आहे, ग़रीबाबाद नालो आहे, गुलशेर नालो आहे ऐं अहिड़े रीत ईदगाह ऐं मलिक नालो, भुट्टा नाला ऐं इन समेत अवाण नाला, ओल्ड रेलवे लाइन, मिर्ज़ापुर नाला, सभु जा सभु नाला उहे पाणीअ जे हेठि में आहिनि ऐं उतां जा रहवासी इंतिहाई ॾुखियाईनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेतोणीकि अॼु 9 ॾींहं आहे, अॼु बि ककर उहे जेका त कंदकोट ते छायल आहिनि ऐं हितां जा माण्हू अल्लाह पाक खे यादि कनि पिया ऐं हू इहा ई घुर कनि पिया इंतिज़ामिया खां बि असांजी मदद कई वञे। अल्लाह पाक हर इंसान जी मदद कंदो आहे। ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध सरकार खे ही जेके बोर्ड सबबु मुतासिर थिया आहिनि ऐं इन्हनि जी वाहिर करणु घुरिजे ऐं कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बरसाती बोर्ड हिकिड़ी इंतिहा दर्जे जी तबाही मचाए छॾी आहे। हर माण्हू पंहिंजे लेखे पाण परेशान आहे ऐं हू इमदाद जे ओसीअड़ में वेठल आहिनि खुलियल आसमान हेठि। उन्हनि खे का बि इमदाद न टेंट उन्हनि खे मिली सघियो आहे, न राशन, न दवाऊं, न वरी जेको आहे त हीअ जेको घिटीअनि में गोॾे जेतिरो पाणी बीठल आहे न वरी उहो निकाल थी सघियो आहे ऐं तंहिं करे हितां जे इंतिज़ामिया खे घुरिजे त हीअ जेके मुतासिर आहिनि, ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त मुतासिरनि जी वाहिर कयो ऐं अल्लाह पाक जे ई आसिरे ते ही वेठा आहिनि। अव्हां खे अल्लाह पाक अहिड़े मनसब ते विहारियो आहे, हिननि जी सार लहो कुझु अखि पटियो, कुझु इंसान जा हमदर्द बि थी ॾेखारियो। जी।